खैर हुजे छा थो ॾिसे पियो गुलाम कादर जेका ॻाल्हि करणी थी करे वठ हिन वक़्तु उहा माई घर में कान्हे काॾे वई आहे ऐं हूंदी पाड़े ओड़े जे कंहिं घर में धिका खाइण ॿियो वरी कहिड़ो असली टाकरो अथसि अवती तूं त ईअं न चईं न तुंहिंजे सिकी लधीअ खे मां कुझु बि नथी चवां पई हाणे भला तूं इहो ॿुधाए मनण फ़क़ीर खां तावीज़ कराए आहे अती मनण फ़क़ीर ज़रे घटि सिर खयो हुई असांखे खैरां जे सिर ॾे खैर हुजे गुलाम कादर हाणे छॾ गेल खे तावीज़ मुंहिंजे हवाले कर त उहा माई अचे न वञे अचे ही तावीज़ अथई हाणे मट में विझी प्यार जांसि खैरां जे सिर ॾे खैर हुजे हुन माईअ खे थी पियो आहे मुंहिंजे मथां छक सो हाणे उहो मट जो पाणी पीए ई कोन थी पई पोइ तावीज़ कीअं प्यार बा खैरां जे सिर ॾे खैर हुजे ओ अकुल जा मुआ तूं वञी के ॿ टे पुड़ा सैन जा वठी आणे ॾे को शरबत जो शीशो वठी आणे ॾे राति जो सैन में विझी कॾे खाराईंदीसांसि तावीज़ सुबुह जो वरी शरबत में विझी पीआरींदीमांसि ओ अदी तुंहिंजे मथां त शक अथसि पोइ तुंहिंजे हथनि जो कीअं खाईंदी अकुल खां कमु वठ गुलाम कादर कुझु त अकुल खां कमु वठ सयूं ऐं शरबत अहिड़ियूं त मिठियूं शयूं हिन जो ॾिसण सां ई माण्हूअ जो रूह इरकी पवे पोइ उहा माई ॾिसण सां पोइ वरी हाणे सब्र करे वेहंदी न को ईअं खाईंदी जो जीअं मेंह चरे गाह वाह जी ॻाल्हि कई अथई वाह जी ॻाल्हि को अदा देर न कर न बस हींअर जो हींअर थो वञा जल्दी वठी थो अचां आशिक मजबूर भली केॾो बि करार हुजे बाबा साईं खान खे रोकियो बाबा साईं वरी छा थियो ॿियो कुझु बि न बाबा साईं ईंदे वेंदे असांखे ॾाढो तंग पियो करे तंग थो करे जी बाबा साईं राति मूंखे ऐं गुलाम कादर खे ॿधी खणी वियो हो रात जी बाबा साईं रात गुलाम कादर ऐं तूं किथे हुयो बाबा सॼी राति खान वटि हुआसीं सुबुह जो हथु कढिया अथई इन जो मक़सद त राति सोटो हवेलीअ में आयो हो जेकॾहिं सोटो हवेलीअ में लिकी छपी अचे थो त न ई न आहे जे हुनखे कुझु पैसा ख़र्च लाइ खपंदा ई हुआ त पोइ उहे त सुबुह जो बि घुरी सघे थो बाबा साईं कहिड़ियुनि सोचनि में घुमायो वरी कहिड़ो पिया भंग में रंग मिलायो रामू जी बाबा साईं बाबा तूं ॿाहिरि हल ठीकु आहे बाबा साईं थोड़ा हिकु ॻाल्हि पुछां पर कूड़ न ॻाल्हाइजां तव्हां खां त का सचाई लिकी नथी सघे पोइ मां छो कूड़ हणंदुसि इहो ॿुधाए त राति तूं पंहिंजी भेण सां मिलण लाइ हवेलीअ में दाख़िल थियो हुई छा हिनखे कीअं ख़बर पई हाणे जेकॾहिं हा थो कयां त हितां दड़जी वेंदुसि न न मां तोसां आहियां सोढा तोसां आहियां मां न बाबा साईं मां हूं हवेलीअ में सो बि राति जो पर मेरा परेशान थियण कहिड़ी ज़रूरत आहे थी सघे थो पंहिंजी भेण सां मिलण लाइ वियो हुजी न बाबा साईं जेकॾहिं मूंखे अधी सां मिलणो ई हूंदो त नियापो ॾेई हवेलीअ जे दर ते ई मिली सघां थो बाक़ी इहो राति जो चोरनि वांगुरु छो वेंदुसि तव्हांखे अजाए वहम आहे सोढो बि न आहे गुलाम कादर बि न आहे त पोइ अहिड़ो केरु आहे जेको हवेली जी चौकाठ लताड़े
दिलावर खान जी इज्जत में नज़रों विझे थो। कीरा वाह 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 वाह, दिल लगी जी गाला कुर्ब जो कमाला, प्यार में प्या पंध करणा इश्क खे सलाम, प्यार में प्या पंध करणा इश्क खे सलाम। सुना तोखे फुर्सत में ठाहियो खुदा, तोखे सारे जग खां बणाई जुदा। सुना तोखे फुर्सत में ठाहियो खुदा, तोखे सारे जग खां बणाई जुदा। एड़ी सीरियस थी हां तब मुड़ी नथो लॻो पियो आहे नाच खे। आशिक मजबूर आ ओके दो भी घणी कंधार हुजे, सुहं जो सलामी थींदो इश्क जो गुलाम थींदो, भले पोइ बोतार हुजे। आशिक मजबूर आ आशिक मजबूर। बस हाणे बस डेगड़ा। तव्हां त चयो त बाबा खे पाण सां गॾु वठी ईंदा। दादली तुझो पी मुझे एतबार ही कोन तो करे। हू चे तो जेकरे तहां मुझे उते वठी हलंदो तो उते मारे छॾींदो। ॿुधाए मां छा कयां? मूंसां तव्हां दादलीअ खे मिलायोसि त उहो पाण ई सम्झाईंदसि। ज़ीनत चई छा थी? किथे वठी वञा दादली खे? किथे? आलार खान जी होता किथे? हाँ इहो मुनासिब लॻंदो त मां दादली खे उते वठी वञा। न हरगिज़ न। इन में ॾोहो कहिड़ो आहे? जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजे पाण सां गॾु वठी हलंदे त कहिड़ी क़यामत ईंदी? ॻाल्हि त ॿुध दादली, जॾहिं तुंहिंजो पीउ मुंहिंजी ज़ुबान ते एतबार करण लाइ तयार ई न आहे, उते तुंहिंजे हलण सां कहिड़ो फ़ाइदो थींदो? बाबा खे मां यकीन ॾियारींदसि। मां कोन मञींदो तुंहिंजी ॻाल्हि बि। उहो हिते कॾहिं बि न ईंदो, छो त ता हयाती सालू मुंहिंजी ज़ुबान ते एतबार कोन कंदो। मूंसा जॾहिं दादली चवे थी त तूं विच में न ॻाल्हाए कर। तुंहिंजे विच में ॻाल्हाइण मूंखे जेको आहे बर्बाद करे छॾियो। जॾहिं को शख़्स मुंहिंजी ज़ुबान ते एतबार नथो करे त उन जी ज़रूरत मूंखे बि न आहे। मूंसा सालूअ जी तोखे ज़रूरत नाहे, पर दादलीअ खे ज़रूरत आहे। जेकॾहिं न सालू हिते न आयो त दादली कुझु बि करे सघे थी। कुझु बि कोन कंदी। ये सभु नखरा रुगो असांखे ॾेखारण लाइ पियो करे। माण्हू कावड़ में अची ऐं कुझु बि करे सघे थो, पर पंहिंजे मौत खे केर बि सॾु न कंदो। दादली खे चङी तरह ख़बर आहे मुंहिंजी तबियत जी। जेकॾहिं हुन मुंहिंजे ॿार खे कुझु कयो त मूसा खान बि हुनखे चेहरो कोन छॾींदो चेहरो हुनखे। दादलीअ खे हाणे मौत जो ख़ौफ़ को बि नाहे रहियो। इहो बि तोखे थी ॿुधाए, जेकॾहिं न निड़ीअ ते लत रखीमांसि त पोइ इहा ई दादली तोखां ज़िंदगी जी ख़ैरात घुरंदी। ख़ैरात हिननि ॿिन्ही जे ज़िद में हुन मासूम जी जान न हली वञे। या ख़ुदा तूं ख़ैर कजांइ। मूं लाइ पई खॾूं खोटे, हाणे हथी की आहे। सुनी रात तो कंहिंखे मिलंदे ॾिठो हो?
मूं न सोनी सोनिया कंहिंखे ॾिठो? मां सोनीअ खां हींअर पुछो त केरु हुयो? सोनीअ चयो ऊंधा हुई। मां सुञाणे कोन सघीमांसि। दिलावर भले तूं मूंखे कसम ॾे पर मुंहिंजो भाउ उहो सोढो हो सोढो। तो ते एतबार कया या सोढे जे कसम ते? सोढे जी कसम ते? हा, सोढो बि कसम खई थो वञे त मां न हुउसि। हाणे माईअ जे गीचे ते लत अचे ई अचे। सोढे तुंहिंजे ख़ौफ़ खां इनकार कयो हूंदो। ख़ौफ़ छा जो? सोढे जो चवण आहे त मूंखे जॾहिं बि अदीअ में कमु हूंदो आहे त मां ॾींहं जो ध्यापो करे न समेली वठंदो आहियां। कसम सां दिलावर, कसम सां। बस बस गोला कसम न खणंदी कर त खल पुठीअ तो न लाहे छॾियां। मूंखे त पहिरियां ई सकीना ते शक हुयो। जेकॾहिं कुझु चवां हा न त तूं ई चवे हा त सोणी सकीना खे साड़ मां फासाए। पर शुक्र आहे अलाह जो त पंहिंजे अखियुनि सां ॾिठी। हाणे ॿुधाए त तोखे कहिड़ी सज़ा ॾिजे? अञा हिन खां पुछे थो। रखेसि निड़ीअ ते लत। दिलावर मां बेक़सूर आहियां। तोखे मुंहिंजे ज़बान ते छो नथो यकीन अचे? छॾिए बहाना। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त सच तूं थी ॻाल्हाए या सोढो? तूं सोढे खे मुंहिंजे साम्हूं वठी अच। सच सच थींदो, कूड़ कूड़ थींदो। हेॾे हल फर्ज़ कर तूं सोढे सां थी मिले त पोइ राति जो मिलण लाइ कहिड़ी ज़रूरत आहे? तूं त हुन सां ॾींहं जो बि मिली सघे थी। तव्हां ई त सोढे खे मिलण खां ऐं हवेली में अचण खां रोकियो आहे। सोढे खे मूं तोसां मिलण लाइ कॾहिं बि न रोकियो। तोखे चयमि न त हिन माईअ जा वॾा रंग आहिनि। हीअ कॾहिं बि सची कोन कंदई जेसिताईं गीचे में फाओ नथो विझेसि। सोचे वठ सकीना, अॼु राति जी मोहलत अथई। चङी तरह सोचे वठ। कूड़ आई हुई खल पुठीअ तो लाहे छॾींदोमांइ। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, जेतिरो मां मोहबती माण्हू आहियां न ओतिरी हिन अंदर में हाणे बाहि थी भरे। हाणे सोच, सॼी राति वञी सोच। ॾिसे छा थी? हल हल पंहिंजे कमरे में हल। हलो, मां तोखे मूसा खान ॾे वञण खां कोन रोकींदुसि। बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी। पर तोखे मूसा खान उहे ग़लतियूं माफ़ करे सघे थो जेके तूं मूसा खान सां करे आयो आहीं। न बाबा साईं, मूं त मूसा खान लाइ मौत जी खॾ खोटरी हुई। सालू उहा खॾ अञा बि खोटियल हूंदी, छो त मूसा खान एतिरो रहम दिल कोन्हे जो पंहिंजे दुश्मन खे बख़्शे छॾे। हा बादशाह, उन खॾ में सालूअ खे हमेशह जे लाइ दफ़न करे ऐं पंहिंजे मथे जो सुर ख़तम करे छॾींदो। एतिरो आसानी सां मूसा खान जी खॾ में सालू कोन किरंदो। ॿ दफ़ा मूसा खान तुंहिंजे मथे ते हथ फेरे वियो ऐं 3 दफ़े ते तूं पाण लूर लूर कंदो कढ वईंसि। हकीम, ज़बान संभाले ॻाल्हा। बादशाह, जप त तोखे बि कावड़ अचे थी। ॾोॾी खे बि पितो हूंदो आहे। इन्हीअ करे बाबल साईं, हिन छुड़वाग उठ जी ज़बान खे क़ाबू कयो। जंहिं इज़त सां रहायो अथव उहा बरक़रार रहंदी त उन्हे में तव्हांजी बि इज़त आहे ऐं मुंहिंजी बि इज़त आहे। सालू भोग मज़ाक थींदी रहंदी आहे। बाक़ी हिते तोखे उहा ई इज़त मिलंदी जंहिं इज़त जे तूं लाइक़ आहीं। बाबा साईं, इहो त तव्हांजो एहसान आहे, पर तव्हां मूंखे सलाह त कान ॾिनी। मूसा खान जहिड़े माण्हूअ ते कॾहिं पंहिंजे सॻे भाउ एतबार न कयो त पोइ मां तोखे कीअं चवंदुसि त तूं मूसा खान ते एतबार करे पंहिंजो कंध वञी काती हेठां रख। फ़िलहाल तुंहिंजी भलाई इन में आहे त तूं हिते ई रह। बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी।
बाबर साईं, हाणे जेको बि कदम खणंदुसि तव्हांजी सलाह खां सवाइ न खणंदुसि। एतिरो बेवकूफ़ थोरो ई आहियां जो वञी कोड़कीअ में फासंदुसि। सोढे इनकार छो कयो? हुन जे दिल में ख़ौफ़ हुयो तॾहिं। हाणे न्यापो करे सोढे खे चई छॾियां, न त हीअ छोरी सुहिणी सॼी फिल्म मुंहिंजे ॻिचीअ में विझी छॾींदी। सोनी सदको रे सियाणी, कहिड़नि ख्यालनि में घुमां? सोनी, तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदी? हिकु छा, 1000 कम कंदसि। तव्हां ॻाल्हि त कयो। सोढे खे न्यापो ॾे त मूंसां मिली वञे। अरे सियाणी, न्यापो त मां वाह जो ॾियां, पर ॻाल्हि इहा आहे त रेस वॾे मूंखे झले छॾियो आहे त हिन हवेली जो न्यापो ॿाहिरि न खणी वेंदी कर। पंहिंजे भाउ जे लाइ न्यापो मोकिलियां थी। अदी न्यापो हाणे कंहिंजे लाइ बि हुजे, पर मां कोन खणी वेंदसि। मूंखे रेस जा पादर थोरी ठाहिणा आहिनि। मां वेठी आहियां, तुंहिंजो नालो केरु बि न खणंदो। अरे सियाणी, दिलि में न कजांइ। ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह तूं पाण ई पादरनि में आहीं, मूंखे छा बचाईंदी? सोनी, तूं अॼुकल्ह पंहिंजी तमीज़ विसारे वेठी आहीं। सच थी चवां त वरी चई थी त इहा तमीज़ न आहे। ठहियो पंहिंजी इहा तकरीर बंदि कर। मूंखे इहो ॿुधाए त तूं न्यापो ॾियण वञे थी या न। अदी चई त छॾियमि त हिन हवेली खां ॿाहिरि मां न्यापो कोन खणी वेंदसि। हिकु ॾींहुं तुंहिंजे मथां बि मुसीबत ईंदी, पोइ मूंखे न चइजांइ। मां अहिड़ो कमु ई न आहियां कंदी जंहिंजे करे मुंहिंजे मथां मुसीबत अचे। ॼाणे वाणे माण्हू कोई बि अहिड़ो कमु न कंदो आहे, पर इत्तेफ़ाक़ सां थी वेंदो आहे। सोनी सदको रे सियाणी, जेकॾहिं माण्हू थोरो ख़्यालु करे न त अहिड़नि इत्तेफ़ाक़नि खां बची सघे थो। वञी धुड़ पाए, ख़ुदा करे तुंहिंजे मथां अहिड़ो ॾींहुं जल्द अची वञे। पिट भले पिट, जेतिरो वणे ई पिट, थींदो ई कुझु कोन। तोखे सोणीअ खे त मां ठाहींदसि, पर हिकु चकर मुंहिंजे सिर मथां इहा मुसीबत टरी वञे। असांजे लाइ खॾ खोटरी आहे, इन जे करे मुसीबत में आहे। अञा त खॾ खोटरी आहे ऐं किरण बाक़ी आहे। देता हवा तावीज़ प्यारो सी खैर आज सिर दे खैर हुजे। रात सेंग में विझी हिकिड़ो तावीज़ खाराए छॾियो अथमांसि। पोइ बि थी मां ॾिठो ॾिसे थी। गुलाम कादर तूं बि सफ़ा को चरियो आहे के पहिरें तावीज़ में असर थिए हा त पोइ इहो मनण फ़क़ीर 4 तावीज़ लिखी छो ॾे हा। हूअं बि थोरो असर अथसि। ॾिस कीअं माण्हुनि टाणनि सां वेठी। इन जो मतिलबु त जॾहिं 4 तावीज़ खाईंदी पोइ दिलि जे मथां असर थींदुसि। हा हाणे वञी राति जे लाइ को बंदोबस्तु करे अचो। थी भला सयूं ख़तम थी वयूं। खैर आज सिर ॾे खैर हुजे। हाणे रोज़ सयूं थोरो ई वणंदियूं। ॿियो छा वठिजां भला? अॼु वञो कुकड़ वठी कोराए गोश्त करे खणी अचो। कुकड़ जो ॿोर चाढ़े उन जे शोरबे में विझी रस में मिलाए तावीज़ खारायांसि। कुकड़ छा थियो? अदी थियो त कुझु बि कोन, पर एॾा पैसा। गुलाम कादर पोइ तो भी शादी कोन कई था। ओदी या बदुआ त न ॾे। बस वञा थो बाबा, वञा थो। किथों पट सट करे पिनी सिनी भी कुकड़ वठी थो अचां तुंहिंजे लाइ। हा आशिक मजबूर भली के दो भी कंधार हुजे। सूह जो सलामी दो सनम जो सलामी दो पखड़ के दो भी कंधार हुजे। आशिक मजबूर पोके दो भी कंधार हुजे। रात बुध ठीके बताल करण का सवा तू मुड़दी कान। हा तो छाए तोगे मां कंहिंखे बताल कोन थी कयां। बाकी इहो केरो गुलाम कादिर जा त हाणे पैर जमीन ते कोपनी कोन था, इनके बताल नथी करी। इहो त आशिक आ, आशिक मजबूर
सुधर माई सुधर छोथी वेचारे गरीब जो पाड़ू पटी जन्नत तू सुधर ॾिसे नथी पई हाणे ई तुंहिंजे इश्क में सयूं सामान खयूं पियो थो अचे पर जॾहिं न तोसां निकाह थियुसि त तुंहिंजे लाइ आसमान मां तारा बि लाहे ईंदो इहो हाणे आसमान ता तारा त कोन लाहे सघंदो बाक़ी तूं हिन गुलाम कादिर जा तारा ज़रूर कढ अड़ी जन्नत जे तूं निकाह करे सघेसि थी त करेसि जे नथी करे त बि तुंहिंजी मर्ज़ी पर माई ॻाल्हि अथई सिधी मां जेतिरो वक़्तु बि हिनखे मुॾीअ कातीअ सां कोही सघियसि त पई कोहंदीसांसि हा ॿियो तुंहिंजो कमु बि कहिड़ो आहे अहिड़नि वेचारनि ॿोझनि खे फासाइण ऐं उन्हनि जो मौल खणण मौल खाए त तूं बि वेठी थी रुगो मां त अकेली कोन थी खावां ॻाल्हि ॿुध अलाह खे मूंखे न खारा मूंखे नथो खपे मां चमचो खणी त वात में ज़ोरीअ कोन थी विझां पई न खा पियो हुजे पाण ऐं ढोलू ऐं टिबड़ ईंदा काई चट करे वेंदा हा हा तव्हांजो पेट त भरण जो आहे कोन ख़ुदा ई को तव्हांजो पेट भरे बाक़ी